नंढपिण हर इंसान खे याद रहंदो आहे। खणी उहे यादूं सुठियूं हुजनि या ख़राब, पर इहा बि हक़ीक़त आहे त ज़िंदगी जे कंहिं मोड़ ते असां उन्हनि यादुनि खे वरजाईंदे माज़ी में विञाइजी वेंदा आहियूं। माज़ी में ॿारनि खे ख़राब आदतुनि खां बचाइण ऐं ग़लति कमनि खां रुकण लाइ अफ़वाहनि जो सहारो वरितो वेंदो हो ऐं हैरत जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त ॿार उन्हनि खे सच मञे वठंदा हुआ। अक्सर माण्हू अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र बि कंदा रहंदा आहिनि जिन खे यादि करे माज़ी जा डिघा किस्सा शुरू थी वेंदा आहिनि। नंढपिण में सभ खां वॾो भउ कैंची जो रहंदो हो, छो त ॿारनि खे कैंची खणण खां बचाइण लाइ चयो वेंदो हो त कैंची हलाइण सां झेड़ो थी पवंदो आहे। इहे बि अफ़वाह हलंदा रहंदा हुआ त हिंदाणे जो ॿिज खाइण सां पेट में वण फूटी पवंदो आहे। नंढपिण में भाॼियुनि जा एतिरा फ़ाइदा ॿुधाया वेंदा हुआ जो भाॼियुनि खे बि ख़बर न हूंदी। इहो बि मशहूरु हूंदो हो त खट ते चपल पाए वेहण सां नांग अची वेंदो आहे, जॾहिं त इहे बि भव ॾिना वेंदा हुआ त मंझंदि जो निंड कजे न त ॾींहं जो पीउ अची वेंदो ऐं राति जो जल्दी आराम कजे न त राति जी माउ अचे ड्रिॼारींदी। स्कूली शागिर्दनि खे वरी इहा गिणती रहंदी हुई त संदन स्कूल क़ब्रिस्तान जे मथां ठहियल आहे। रोंदड़ ॿारनि खे चुप कराइण लाइ खेनि ड्रिॼारो वेंदो हो त बसि करियो न त ॿिए कनी बला अची वेंदी। हक़ीक़त में इंसान खे बि ॿ कन ई हूंदा आहिनि। नंढड़नि ॿारनि खां का शइ हासिल करणी हूंदी हुई त खेनि इहो चई जिंद छॾाई वेंदी हुई त कांव खणी वियो। ॿारनि खे इहो बि चयो वेंदो हो त खंडु न खाओ न त माकोड़ी ॾंद खाई वेंदी। इन खां सवाइ हैरान कंदड़ ॻाल्हि इहा बि हुई त मच्छी खाइण खां पोइ पाणी न पीओ न त मच्छी पेट में तरण शुरू करे छॾींदी।